अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल गुलाम हुसैन में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ॿाहिरि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। तो तव्हां पोएं किस्त में ॾिठो हुयो त सिकंदर बार बार रांझन खान खे धमकियूं ॾींदो रहियो ऐं रांझन खान पंहिंजी घरवारी ते गुस्सो कयो त तूं इन खे सम्झा न त मां इन खे गुम करे छॾींदुसि। ऐं रांझन खान छा कयो, पंहिंजी धीउ जी शादी कराए छॾी कंहिंसां, यानी हुबदार सां, यानी हारी जे पुट सां। इहो सिकंदर खान खे क़बूल न हुयो। जीअं इहा शादी थी सौगात रात खां पहिरियां जेको आहे हुबदार खे दुफ कराए छॾियो सिकंदर, जंहिंजे करे दुआ बार बार रड़ी रही आहे त अमा मुंहिंजो हुबदार किथे आहे, मूंखे हुबदार वटि वठी हलो ऐं मूंखे मुंहिंजो हुबदार खपे। ऐं जंहिंमें उनजी मां चवंदी आहे त तूं अलाह जी राह में राज़ी रहो। ऐं हुबदार हिन दुनिया में नाहे रहियो ऐं वञण वारा मोटी नाहे न ईंदा। ऐं जंहिंमें दुआ जी मां दुआ खे दिलासो ॾेई रही आहे। दुआ खां कुझु बि कंट्रोल नथो थिए। हीउ छा थी वियो अचानक असां में, ऐं हीउ फेरो कहिड़ो अची वियो ऐं हीउ कीअं थी वियो मसइलो, जंहिंमें सिकंदर पंहिंजी बाह मारे ऐं पंहिंजी दिलि जो सुकून थधो कयो। तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।